पाकिस्तान में औरतुनि जो मोबाइल इंटरनेट इस्तेमाल करण जो रुझान तेज़ी सां वधण लॻो आहे। पाकिस्तानी औरतुनि इन मामले में पाड़ेसरी मुल्क जी औरतुनि खे बि पोइ ते छॾे ॾिनो आहे। हिकु रिपोर्ट मूजिबि सेल्युलर डिजिटल सर्विसिस फराहम कंदड़ आलमी इदारे JSMA पंहिंजे मोबाइल जेंडर गैप रिपोर्ट 2025 में एतिराफ़ कयो त पाकिस्तान में औरतुनि जी डिजिटल शमूलियत में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिंखे पाकिस्तान जो डिजिटल ब्रेक थ्रू करार ॾिनो वियो आहे। रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान में गुज़िरियल कुझु सालनि खां औरतुनि जे मोबाइल इंटरनेट इस्तेमाल में लाॻीतो इज़ाफ़ो थी रहियो आहे। 2024 में इन हवाले सां नुमायां अखबराई थी, जंहिंमें मर्द औरतुनि जे विच में मोबाइल इंटरनेट जे इस्तेमाल जो फ़र्क़ु 38% खां घटि थी 25% रहिजी वियो आहे। हाणे पाकिस्तानी औरतूं मर्दनि जे मुक़ाबले में सिर्फ़ 25% घटि मोबाइल इंटरनेट इस्तेमाल करे रहियूं आहिनि। इन जे उबतड़ ॾखण एशिया में इहो रेशो हाणे सिर्फ़ 32% जे लॻभॻि बरक़रार आहे। अंदाज़े मूजिबि ख़िते जूं 33 करोड़ औरतूं अञा ताईं मोबाइल इंटरनेट खां महरूम आहिनि। रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान में 45% औरतूं मोबाइल इंटरनेट इस्तेमाल करे रहियूं आहिनि, जॾहिं त भारत में इहा शरह 39% ऐं बांग्लादेश में सिर्फ़ 26% आहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त 2024 में कयल सर्वे मूजिबि समूरनि मुल्कनि में औरतुनि तरफ़ां मोबाइल इंटरनेट अपनाइण जी इहा सभिनी खां वधीक शरह हुई। इन में ॿारहाड़ी जी औरतुनि जो किरदार बि नुमायां रहियो। 2023 में 33% पाकिस्तानी औरतूं मोबाइल इंटरनेट इस्तेमाल कंदियूं हुयूं, जेको 2024 में वधी 45% थी वियो आहे। इन अरसे में मर्द सार्फिन में मोबाइल इंटरनेट जे इस्तेमाल में 7% पॉइंट जो इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो आहे। पाकिस्तान ॾखण एशिया में मर्दनि जे मोबाइल मिल्कियत जे हवाले सां पहिरें नंबर ते आहे, जिथे 93% मर्द मोबाइल फ़ोन जा मालिक आहिनि, जॾहिं त भारत में इहा शरह 71% ऐं बांग्लादेश में 68% आहे।